جمهوری اسلامی و الحمدلله با قدرت سینه سپر کرده ایستاده. این آقا هم بدنش خاک خواهد شد، خوراک مار و مور خواهد شد، جمهوری اسلامی همچنان خواهد ایستاد. इसराइल जे मिसाइल हमले में शहीद थी वियल ईरान जे अॻूणे सुप्रीम अॻवान आयतुल्ला अली ख़ामनाई जे आख़िरी रस्मुनि जी शुरूआत थी वई आहे। उन मौक़े ते हज़ारें सोगवारनि जी मौजूदगी में अली ख़ामनाई जो ताबूत मुसल्ला में आंदो वियो। आयतुल्ला अली ख़ामनाई जी तदफीन ऐं आख़िरी रस्मुनि जूं तक़रीबूं 9 जुलाई ताईं जारी रहंदियूं। सनद ख़ानदान जी तदफीन वारियूं तक़रीबूं मुनज़्ज़म कंदड़नि ईरान ऐं इराक़ में बि केतिरनि ई तक़रीबुनि जो ऐलान कयो आहे। 7 ॾींहनि ते ॿधल इन्हनि तक़रीबुनि लाइ पासदारान इनक़िलाब, सिक्योरिटी इदारनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी खातनि खे मुतहरिक कयो वियो आहे। अली ख़ामनाई जे आख़िरी रस्मुनि में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वफ़द मुसलसल तेहरान पहुची रहिया आहिनि। सदर मसूद पज़ेश्कियान, पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं अदलिया जे सरबराह गुलाम हुसैन समेत आला अमलदारनि ईरानी अवाम खे इन्हनि तक़रीबुनि में शिरकत जी अपील कई आहे। तेहरान में तक़रीबुनि जी निगरानी कंदड़ पासदारान इनक़िलाब जे सीनियर कमांडर ब्रिगेडियर जनरल हसन हसनज़ादा चयो आहे त इख़्तियारनि खे 1 करोड़ 20 लख खां 1 करोड़ 50 लख माण्हुनि जी शिरकत जी उमीद आहे, जॾहिं त इहो अंग 2 करोड़ ताईं बि पहुची सघे थो। तक़रीबुनि खां अॻु इख़्तियारनि ॿुधायो आहे त ज़ाइरीन जी ख़िदमत लाइ क़ाइम कयल हज़ारे ख़िदमती मर्कज़नि, कैंपनि ऐं इस्तक़बालिया मर्कज़नि जी रजिस्ट्रेशन मुकमल कई वई आहे। 10 लख खां वधीक माण्हुनि जी रहाइश जो बंदोबस्त बि कयो वियो आहे, जॾहिं त तेहरान जे मर्कज़ी इलाइक़नि में हुजूम जी रवानगी बरक़रार रखण लाइ हिकु ख़ासि शहरी राहदारी मंसूबो बि तयारु कयो वियो आहे। सियासी, मज़हबी ऐं सिक्योरिटी शख़्सियतुनि जी उहा फ़हरिस्त जेकी हिन तक़रीब में शिरकत लाइ तेहरान पहुचंदियूं, तक़रीब जी सभ खां हिकु अहम सम्झी पई वञे। कुझु मुबसरनि जो ख़्यालु आहे त कुझु मुल्कनि जी गैर मौजूदगी बि परॾेही महिमाननि जी मौजूदगी जेतिरी सियासी अहमियत रखी सघे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सरबराही में आला सतही वफ़द आख़िरी रस्मुनि में शिरकत लाइ तेहरान पहुची चुको आहे। इन वफ़द में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। रब्बी अदखिलनी मुदखल सिद्क़ व अख़रिजनी मुख़रज सिद्क़ वजअल ली मिन लदुनक सुल्तानन नसीरा। ईरान जे घरू वज़ीर इस्कंदर मोमिनी चयो आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सदर, पार्लियामेंट जा स्पीकर, वज़ीर आज़म ऐं ॿिया वज़ीर बि हिन तक़रीब में शिरकत कंदा। सरकारी इख़्तियारनि जी दावा आहे त तक़रीब जी कवरेज लाइ 800 परॾेही सहाफ़ी तेहरान पहुचंदा। लाॻापियल इख़्तियारनि जे ऐलानियल मंसूबे मूजिब आख़िरी रस्मुनि जूं तक़रीबूं केतिरनि ई मरहलनि में लगातार केतिरनि ई ॾींहनि दौरान मुनक़िद कयूं वेंदियूं। परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल वकाई मूजिब परॾेही अवामी वफ़दनि लाइ तक़रीबूं मक़ामी वक़्त मूजिब सुबुह जो 8 वॻे शुरू थींदियूं, जॾहिं त ॿियनि मुल्कनि जा आला अमलदार मंझंदि जो 2 वॻे ख़राज अक़ीदत पेश कंदा। सिपाही मोहम्मद रसूलुल्लाह तेहरान बुज़ुर्ग जे कमांडर हसन हसनज़ादा, जेको तक़रीब जे इंतज़ामुनि जो ज़िम्मेवार आहे, उन चयो त अली ख़ामनाई जो ताबूत हिकु ऊचे हंध ते रखियो वेंदो त जीअं मुख़्तलिफ़ पासनि खां आसानी सां ॾिसी सघिजे। हुन मूजिब आमदरफ़्त जो इंतज़ाम अहिड़े नमूने कयो वियो आहे जो हर माण्हू लॻभॻि 15 खां 20 मिंटनि अंदरि अची आख़िरी दीदार करे वापसि निकिरी सघे। ऐं 4 ऐं 5 जुलाई ते तेहरान जे वॾी मज़हबी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ ग्रैंड मुसल्ला में 2 ॾींहनि ते मुश्तमिल अवामी अलविदाई तक़रीब मुनक़िद थींदी। 4 जुलाई ते सुबुह जो 6 वॻे दरवाज़ा खोलिया वेंदा, जॾहिं त 5 जुलाई ते राति 8 वॻे बंदि कया वेंदा। मर्कज़ी जनाज़े नमाज़ 5 जुलाई जी सुबुह अदा कई वेंदी। अली ख़ामनाई सां गॾु संदसि धीउ बुशरा हुसैनी ख़ामनाई, संदसि नुंहुं ज़ोहरा हदाद आदिल, मुश्तबा ख़ामनाई जी घरवारी, संदसि नाठी मिसबाल हुदा बाकरी ऐं संदसि ॾोहिटी ज़हरा मोहम्मदी जा ताबूत बि सोगवारनि जे आख़िरी दीदार लाइ रखिया वेंदा।
हीउ जनाज़े जो जुलूस मक़ामी वक़्त मूजिब सुबुह जो 6 वॻे शुरू थींदो। मुंतज़िमीन गादी वारे शहर में हिकु वसी रस्तो चूंडियो आहे, छाकाणि त संदन चवणु आहे त मुतवक़ा वॾे हुजूम लाइ हिकु ई रोड काफ़ी न हूंदो। इख़्तियारनि खे उमेद आहे त तक़रीब शाम ताईं मुकमल थी वेंदी। 7 जुलाई ते ही तक़रीब ईरान जे मज़हबी शहर कुम में मक़ामी वक़्त मूजिब सुबुह जो लॻभॻि 5 वॻे शुरू थींदी, जिते जमकरान मस्जिद अंदरि हिकु सीनियर आलिम दीन जनाज़े नमाज़ पढ़ाईंदो। ईरान जे सक़ाफ़ती अताशे ग़ुलाम रज़ा अबाज़री मूजिब अली ख़ामनाई जो मड़ 7 जुलाई जी शाम नजफ़ पहुचायो वेंदो। ईरान वापसि आणण खां अॻु 8 जुलाई ते नजफ़ में सुबुह जो 6 वॻे ऐं करबला में मंझंदि जो 4 वॻे जनाज़े जा जुलूस कढिया वेंदा। अली ख़ामनाई खे ईरान जे उत्तर ओभर वारे शहर मशहद में शीयन जे 8हें इमाम रज़ा जे रोज़े में दफ़न कयो वेंदो। ईरानी मीडिया मूजिब शहीद आयतुल्ला ख़ामनाई जो जनाज़ो दुनिया जो सभ खां वॾो जनाज़ो हूंदो, जंहिंमें 2 करोड़ जे लॻभॻि या उन खां वधीक माण्हुनि जी शिरकत जी दावा कई पई वञे।